ओबावड़ो में 6 मुहर्रमुल हराम ते करबला जे शहीदन जी याद में मातमी जुलूस बरामद कियो वियो आहे ऐं मजलिस बर्पा कई वई आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है मुज़फ़र चारण। जी मुज़फ़र जी, उबाड़ो में भी 6 मुहर्रम जो मातमी जलूस मौलाए करबला इमाम हुसैन ऐं संदसि साथियुनि जी याद में मरकज़ी हुसैनी इमाम बारगाह रेती रोड खां गाज़ी अब्बास जा अलम खणी या हुसैन जूं सदाऊं ॾींदे जलूस बरामद थियो आहे, जेको पंहिंजी रवायती रस्तनि खां थींदे मिलाद मुस्तफ़ा चौक ते पहुचंदो, जिते उलमाए ज़ाकिर इमाम हुसैन ऐं संदसि साथियुनि जी शान में मजलिस पढ़ंदा। उनखां पोइ पीर बुखारी, लाल शाहबाज़ ऐं हाजना शाह हज़ूरी ते पहुचंदा, जिते हाजना शाह हज़ूरी ते लंगर जो बंदोबस्तु कयो आहे। उनखां बाद में जलूस पंहिंजे रवायती रस्तनि खां रवां दवां थींदो। शाम जो जेको आहे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे शाम जो हुसैनी इमाम बारगाह में इख़्ताम ते पहुचंदो। ॿियो अव्हांखे मां सेक्रेटरी जे हवाले सां ॿुधाईंदो हलां त जेको आहे SHO उबाड़ो अब्दुल वाहिद भुट्टो जी निगरानी में सेक्रेटरी तमामु सख़्तु कई वई आहे। ऐं ॿियो अव्हांखे ॿुधाईंदो हलां त तालका हॉस्पिटल तरफ़ां जेको आहे एम्बुलेंस ऐं जेके डॉक्टर फ़राहम कया आहिनि जेके आज़ादारी जे लाइ। ऐं ॿियो अव्हांखे ॿुधाईंदो हलां मोमिननि पारां जेके रवायती रस्तनि खां जिथां जलूस क्रॉस थींदो उन्हनि रोड ऐं रस्तनि ते मिटो थधो ऐं सबील जो बंदोबस्तु कयो आहे।